कंडियारो SHO कंडियारो ताहिर दायो चयो आहे त SSP नौशरफ फ़िरोज़ सिंघार मलिक जी ख़ासि हिदायतुनि ते ॾोहारियुनि ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वयूं आहिनि। कंहिं बि मंशियात फ़रोश सां रिआयत न कई वेंदी। पुलिस जे ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ मुकमल तहरुक में आहे। ॾोहारियुनि खे घुरिजे त ॾोहनि जी दुनिया छॾे पुलिस वटि गिरफ़्तारियूं ॾियनि। ॿी सूरत में हू कार्रवाई खां बची न सघंदा। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। SHO ताहिर दायो जो चवणु हो त पुलिस शहर जे मुख्य चौकनि, चौराहनि ऐं लिंक रोडनि ते चेकिंग करे गाॾियुनि जा काग़ज़ चेक कंदी रहे थी। हू पाण बि रोज़ानो शहर में गश्त कंदो रहंदो आहे। SHO ताहिर दायो जो चवणु हो त SSP नौशरफ फ़िरोज़ सिंघार मलिक जी ख़ासि हिदायतुनि ते शहर ऐं मुकमल अमन अमान कराइण लाइ कोशिशूं वरिती पई वञनि। हुन जो चवणु त मंशियात फ़रोश इंसानी जानुनि जा दुश्मन आहिनि। मंशियात फ़रोशनि जो घेरो तंग कयो आहे। मंशियात फ़रोश कंहिं बि सूरत में पुलिस कार्रवाई खां बची न सघंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।